याली मदद तव्हांजी पंहिंजी सिंगर सोनिया सुमरो कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि चयो त वैसे उमेद था करियूं तव्हां सभु ख़ुशि हूंदा बहितर हूंदा जिते हूंदा आबाद हूंदा मौजूद में हूंदा तव्हां सभिनि खे ॿुधाईंदी हलां त असांजो पंहिंजो चैनल आहे SS प्रोडक्शन ऐं जंहिंजो प्रोड्यूसर आहे अरशाद अली ऐं उन में असां न्यू फ्रेश एल्बम करे रहिया आहियूं जंहिंजो चीफ सिलेक्शन आहिनि ख़ुदाबख्श बिकत साहब भावली मोरजो साहब ऐं जिन शाइरनि जा गीत आहिनि कासिम मलकानी साहब वज़ीर तैम साहब अली समूह साहब चेयरमैन मोहम्मद हसन सुमरो साहब ऐं ॿिया बि काफ़ी सुठा शाइर आहिनि उमेद थी करियां तव्हांखे हीउ एल्बम पसंदि ईंदो ऐं जीअं तव्हां असांखे टिकटॉक ते लाइक फॉलो कयो था सपोर्ट कयो था ऐं फेसबुक ते लाइक फॉलो कयो था सपोर्ट कयो था असांखे एतिरी इज़त ॾियो था तीअं असांजे चैनल खे बि यूट्यूब चैनल SS यूट्यूब चैनल आहे उनखे तव्हां लाइक कयो फॉलो कयो सपोर्ट कयो तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशी आबाद रखे SS प्रोडक्शन असांजी कंपनी आहे इंचार्ज आहे भावली मोर जो प्रोड्यूसर आहे अरशाद अली ऐं हीउ चैनल असां ॿिन्हिनि भेणनि जो आहे ऐं तव्हां महिरबानी करे असांजे हिन चैनल खे सपोर्ट कयो ऐं अॻियां वधायो अल्लाह हाफ़िज़ दुआ में